जिहाद हिन महीने में इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वधीक सम्झण जो इंसान खे वक़्तु मिले, उनजी शख़्सियत खे, उनजे किरदार खे, उनजे नज़रिए खे, कारनामे खे सम्झण जो वक़्तु मिले थो। ही अशरे मुहर्रम ख़ासि तौर ते पहिरियों इंशाअल्लाह अशरे में तौहीद असांजी ज़िंदगी इन वारे सां ॻाल्हि कोन कंदासीं। तौहीद सां असांजी ज़िंदगी जो तौर लेकिन जीअं त इहे सभु जेको कुझु असां वटि हिन वक़्तु आहे, चाहे वो ईमान मां हुजे, चाहे वो इल्म मारिफत मां हुजे, इहो सभु कुझु असांखे मिलियो हिन आज़ादारी जे ज़रिए। हिन करे लाज़मी आहे त सभु खां अवल हिन आज़ादारी जे बारे में ॻाल्हि ॿोल कयूं त असां हिन आज़ादारी जी हक़ीक़त छा आहे ऐं आख़िर इहो गम एतिरो ज़रूरी छो आहे जो हुनजे मल्हाइण जो हुकुम कयो। हिकिड़ो सवाल पढ़ो। आज़ादारी इज़हार गम जो इज़हार, इहो गम जो इज़हार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उन तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि जे, लेकिन चवण वारा इहो चई सघनि था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम कारनामो अंजाम ॾिनो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहादत जे दर्जे ताईं पहुता, आला तरीन सब्र ऐं शुक्र जो मीनार क़ाइमु कयो। तंहिंजे करे उनजे फ़ज़ाइल ते ख़ुशि थियणु खपे। गम जो इज़हार दिलि जे साज़ी ॿोली में चवंदा आहिनि त वाह हुसैन चवणु खपे, या हुसैन चवणु। इहे एॾो सारो कारनामो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो, उन ते वाह चवणु खपे, न के या चवणु खपे। करबला में असां ॾिसूं था त ॿ किरदार असांखे नज़र ईंदा। करबला में हिकु किरदार न, ॿ किरदार। हिकिड़ो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो किरदार जेको इंतहाई आला दर्जे जो किरदार, जंहिंमें शुजाअत पंहिंजे आला दर्जे ते, जंहिंमें सब्र पंहिंजे आला दर्जे ते, जंहिंमें शुक्र पंहिंजे आला दर्जे ते, जंहिंमें इबादत पंहिंजे आला दर्जे ते, जंहिंमें क़ुर्बानी ईसा पंहिंजे आला दर्जे ते आहे। उन ते असांखे फ़ख्रु, उन ते असां ख़ुशि था थियूं। लेकिन करबला में हिकिड़ो ॿियो किरदार आहे, उहो उन दुश्मन जो किरदार आहे जंहिंजे ज़रिए इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे उञायल मुखायल शहीद कयो वञे थो, उनजे साथीअ ते ज़ुल्म थिए थो, उनजे अहल खे असीज़ कयो वञे थो। इहो किरदार इन ते असांखे अफ़सोस आहे। करबला में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते ईंदड़ गम में असां गमगीन थियूं था ऐं उनजे फ़ज़ाइल ते असां ख़ुशि थियूं था। तंहिंजे करे असांजे मजालिस जा सदाई पर हिसा थींदा आहिनि, को फ़ज़ाइल को मसाइल। फ़ज़ाइल इन करे ताकी इहो ॿुधाए वञे त इमाम हुसैन छा आहे, अहल बैत छा आहे, तौहीद छा आहे, रिसालत छा आहे, दीन छा आहे। मसाइल इन करे ताकी इहो ॿुधाए वञे त इन्हनि सभिनी शयुनि खे बचाइण जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम छा मुसीबतूं बर्दाश्त कयूं। तंहिंजे करे ॿई शयूं लाज़मी, ॿई शयूं लाज़मी छो त करबला ॿिनि किरदारनि जो इज़हार
ईशाई चेष्टा सीखे तो मुश्किल परे तो हमारा शासन करे तो खुशी मिले तो हमारा शासन तेरे करे लाजमी और आसान करबरा का मसाइल को पढ़ो ताकि इंसान जी दिल नरम थे जब इंसान जी दिल नरम थी तो उन्हें दर्श खास जो आसान थी इन्हें करे लाजमी आसान मसाइल बयान कर मुसीबत बयान कर नंबर पे ठीक दायमा मुसीबत की मुसीबत ठीक ये को साथी बसाती का हर साल साझा हर साल बड़ी बड़ी छुआ है इसको बुनियादी तौर पे जिक्र सा दीन इस्लाम के सदा से मौसा किया सबसे नहीं तो हर साल छुआ हर साल मजलूमियत हुसैन बयान करने की जरूरत अच्छा है ये जो मसाइल मजलूमियत इमाम हुसैन के बयान करना हर साल मजलूमियत इमाम हुसैन के बयान करने की जरूरत अच्छा है हर साल कुरान की जरूरत अच्छा है हर साल माता की जरूरत अच्छा है हर साल छूट बल्कि हमारी जिंदगी में तकरीबन जो हर महीने में कहने के लोग के साथ ज्यादा किया अगर सजो साथ छोड़ ये गलबा जो इजहार सजो साथ छोड़ तो ठीक है आपके ना हुक्म हर साल गलबा जो इजहार करो मजलूमियत अहले बैत जो इजहार हर दौर में हर महीने में हर दिन ठीक हो रहे छाते ना जरा वो तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका का शरीयत जेका कोई किताब का जरूरत है जेको दीन नाम का सूरत में एकड़ो कुरान की सूरत में जो कुरान के बयान की सूरत और फरमाया बुनियाद ते ताकि दिल को समझने की कोशिश कुरान की सूरत में वही नाम थी वो सभी मुसलमान तय पहुंचे लेकिन इन्हें कुरान जो बयान नाज़िल तो थे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उन्हें कहा वज़ाहत चो उन्हें कहा तफसीर चो जेको उन्हें चो मिसाल से आपको ताकि कार समझने थे कुरान मजीद में सिर्फ यो नाम का नमाज पढ़ो या अय्युहल्लज़ीना आमनू अक़ीमुस सलात उन्हें नमाज के हवाले से हुक्म जो जिक्र असास दे कयामत जिक्र बस ये नमाज अच्छा है या नमाज के विशेष से मुश्किल या नमाज जिंदगी में एक तो पढ़ दिया गणा वाला पढ़ के यो सजो तफसीर रसूल अकरम ने नाज़िल थे तो आई कुल जो नाज़िल है बयान कुरान तफसीर कुरान वज़ाहत कुरान ये बड़ी शक्ल ये ना है अल्लाह ताला से मुझे चले होता नमाज पढ़ो बाकी रसूल अकरम पार करता है जी ना नमाज को हुक्म पे खुदा के तरफ है और तफसीर पे अल्लाह के तरफ है जो हुक्म है कुरान जो बात तफसीर है वो बयान कुरान है कुरान को सुने तलाक में वो आसान बयान कर चलो इन्ना अलैना बयान कुरान नाज़िल करने का हमारी जिम्मेदारी है लेकिन वज़ाहत में तफसीर कराने के आसानी से सवाल बहुत कुरान के नाज़िल करना साझी जिम्मेदारी है ये तफसीर के नाज़िल करना साझी जिम्मेदारी या तफसीर के नाज़िल या तफसीर जका तफसीर नाज़िल थी यहाँ जितनी जरूरत है उन वक्त उतनी रसूल अकरम बयान करते या तफसीर नाज़िल चलत कितनी तफसीर नाज़िल थी इंसान जना मसला क़यामत ताईं दा क़यामत ताईं जा मसला
अल्लाह तबारक व तआला नाज़िल कया। नमाज ते बस पढ़ो, नमाज ते बस इंसान चंड ते पढ़ो, मुसलमान चंड ते पढ़ो, नमाज करे को करे पढ़े या चंड ते वजह जो खराब था चंड ते पहुंचो कारे नमाज पढ़े चंड जो दी रात पांचो रोजा की रकम महीना की गणित अगर दीन इस्लाम जो नाज़िल हुआ उनमें इन मसले जो हल ना है तब वो हल यो अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती बरकारा वो जाना हिन ज़मीन ते दखण कुतुबा ऐं उत्तर कुतुबा उन्हनि 6 महीना रात 6 महीना ॾींहुं रात रात समझना ॾींहुं आदत ॾींहुं ई ॾींहुं समझना मां नमाज़ खे पढ़ंदो रोज़ो कीअं रखंदो चंड ते वञे त हज कीअं कंदो मसाइल ज़िंदगी जो आहे उहो अॻिते जीअं पहुचींदी थी वञे तीअं दीन इस्लाम चवे थो त मूं वटि सभिनी मसइलनि जो हल आहे सभिनी मसइलनि जो हल आहे ऐं क़ुरान मजीद उनजी तस्दीक कंदे चए थो त अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम दीन खे कामिल करे मुकम्मल जेको रसूल अकरम जब बयान कयो सभिनी जे साथ उहो ओतिरो जेतिरी ज़रूरत उन इज़ाफ़ो बयान कजे मूंखे कोन रसूल अकरम अगर बयान कंदा त वरी मसलो ॿियो थी वञे दीन हिकिड़े पासे में अची वियो हिकिड़ो ॿियो मसलो पैदा थी वञे अगर रसूल अकरम जब बयान कनि त जॾहिं को माण्हू चंड ते पहुचे त नमाज़ हीअं पढ़े त चवण जो जादूगर चंड ते माण्हू पुॼंदो असुल नबूवत रहिजी वञे हा मसलो ॿिए पासे वञे लेकिन ये सब मसला नाज़िल थियल अचे दौर जा नवां मसला टेस्ट पे भी आहे वालिदैन में जेका कुझु अहिड़े क़िस्म जा नक्स थियनि था जंहिंजे करे हुनजो औलाद नथो थिए टेस्ट जे ज़रिए थी थो वञे हलियो जाइज़ आहे नाजाइज़ आहे हुनजो रिश्तो छा थींदो अॼुकल्ह अजीब अजीब शयूं जेके उहे वजूद में अचनि थियूं मिसाल तौर किलोनियूं जेको आहे वजूद में अची वई आहे उहो यार इंसान जे जिस्म में इंसान जे लाइ कोन ठाहियो अथनि या कम से कम ऐलान कोन्हे बाक़ी जानवरनि जे लाइ ठाहियो उनजो हिसो कढनि था ऐं ओड़ी शइ वरी ठाहे था उन मां लेबार्टी रेड जो हिसो वरितो उहा पूरी जो पूरी उन जहिड़ी शक्ल सूरत में बिल्कुलु उन जहिड़ी ठाहे हाणे अगरि का इंसान जे हुन में ठाहे वञे त हिन जो रिश्तो हुन सां छा थींदो भाउ थींदो पुटु थींदो मीरास जो मसलो छा थींदो निकाह जो मसलो छा थींदो दीन में जो हल आहे न दीन जी दावा आहे क़ुरान जी दावा आहे अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम आखिर वे बयान क़ुरान किथे आहे जेको इन सभु मसइलनि जे बारे में हुयो नाज़िल त थियो आहे उहो किथे आहे असुल मसइलो हिते आहे लेखक हिकिड़ो जेको आहे गुज़रियो आहे अख़बार में जेको आहे लिखंदो हुयो हुनजो हिकिड़ो जुमिलो ॾाढो मूंखे भलो लॻो पुराणो जुमिलो चई असांजा उलमा कराम असांजा बुज़ुर्गान इहो चवंदे त झटिझटि कोन था त असांजे सभिनी मसइलनि जो हल दीन वटि आहे पर इहो ॿुधाइण कोन था त दीन कहिड़ो आहे बाबा दीन आहे बेटा किथे आहे असांखे त ख़बर पवे इहो आहे मसइलो इन जे लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इंतज़ाम फरमायो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम सां पाण हिकिड़ो दफ़ो ॾींहं जो हिकिड़ो दफ़ो राति जो मख़सूस हिकिड़ी मीटिंग निशस्त कंदा हुया जिनमें ॾींहं जो जेके आयतूं नाज़िल थियूं ऐं उनजी जेका बयान नाज़िल थियो आहे उहो रसूल अकरम जन चवंदा वेंदा हुया अली इब्न अबी तालिब लिखंदा वेंदा राति जो जेको बयान नाज़िल थो थिए रसूल
मुताबिक फरमाना इन हवाले से मौला फरमाता है कदे भी आपने टिक खुद रसूल करम जे गुजरे के दी कदे भी आपने टिक मुझे कर के दी ऐ फरमाता है रसूल करम जे गुजरे में थी हुई है रसूल करम जो कोई असबाब होते हुए त अगर में रसूल करम जो उनके चंदा तलबा ऐ वो मखसूस जगह है शस्त्र ऐ फरमाता है मां सवाल तो रसूल करम जब जवाब ॾींदा हुआ ऐं जॾहिं मुंहिंजा सवाल पूरा थी वेंदा हुआ त रसूल करम ने पंहिंजे तरफ़ां बयान करे छॾींदा फरमाईंदा लेकिन जॾहिं मुंहिंजे घर में रसूल करम जॾहिं ईंदा हुआ त फातिमा ज़हरा हसन हुसैन खे ॿाहिरि वञण जो हुकुम न ॾींदा हुआ इहो अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब इन बयान रसूल खे लिखनि था इहो पूरो किताब ठही वियो जंहिंजो नालो सहीफ़े अली इहो सहीफ़े अली छा आहे जेका जेको सचो सुन्नत रसूल जेका बयान थियल आहे रसूल करम जी लिखियल आहे अली इब्न अबी तालिब जी न बयान करण वारे ने काई कई न लिखण वारे ने काई कई न हुन में कोई नक्स न हिन में कोई नक्स तंहिंजे करे अली इब्न अबी तालिब सुन्नत रसूल जो मुहाफ़िज़ सुन्नत रसूल तंहिंजे करे रसूल करम फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा या फरमायो अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां हिकमत जो शहर आहियां अली जो दरबार हुआ मां इल्म जो शहर आहियां अली जो दरबार हुआ इन जो मतिलबु इहो आहे त बयान क़ुरान आयो त मूं वटि आहे लेकिन इहो जेको ॿाहिरि निकिरंदो दुनिया ताईं इहो अली इब्न अबी तालिब जे ज़रिए निकिरंदो अली इब्न अबी तालिब इन सुन्नत रसूल जो मुहाफ़िज़ ऐं इहो किताब अली सहीफ़े अली इब्न अबी तालिब वटि आहे जंहिंमें क़यामत ताईं जे मसइलनि जो हल मौजूद आहे ऐं इन खां पोइ इहो साॻियो किताब इमाम हसन अलैहिस्सलाम जो साॻियो इमाम हुसैन वटि मौजूद आहे साॻियो इमाम ज़ैनुल आबिदीन वटि मौजूद आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जेको कुझु बयान कनि था उहो कोई हितां हुतां ॿुधल कोन था बयान कनि उन रसूल जो लिखण अली जो लिखियल आहे हिकिड़ो दफ़ो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मौला सहीफ़े अली को आहे उनजे साम्हूं खोलियो ऐं मौला फरमाए थो जेको हाणे मसइलो पुछियो आहे उनजो हल ई मौजूदु आहे लिखियल इहो ॾेखारण खां पोइ मौला फरमाए था त हिन सहीफ़े अलीअ में एतिरा त क़ानून मौजूदु आहिनि जो मामूली अगरि को कंहिंखे तकलीफ़ ॾिए त उनजो जुर्मानो छा थींदो इहो मौजूदु ऐं उमर जो वो पूछ रहे थे मां तुझे बात थोड़ा जोर दे जिम्मेदार को खाते में दान कर से मोला थोड़ा जोर दो जोर देना आपको फरमाया त अगर को बिला बजा के जोर दे एतरो त इन जो जुर्मानो छाते लो यो बने लिखे इन जो जुर्मानो छाते यो लिखे ते जे करे आहे दे आहे दे प्राचे का मामूल चलता जेको बुझा वो नाज़ुक जे खुदा जो नाज़ुक थियल रसूल जो लिखायल मोहम्मद जो लिखियल अली जो मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि इंशाअल्लाह जी वज़ाहत कंदो रहंदो जेको आहे इन्हनि में हाणे जॾहिं इहो साबित थी वियो इंशाअल्लाह वधीक वज़ाहत जी अॻियां थो अॻिते कंदुसि उम्मत जेका आहे लाज़मी आहे त
इजाज़त थी सके तो तक वह सुन्नत मिली वही हुजे जेका रसूल अकरम ने तब्दील करे बीज का हो इन करे उम्मत जे लाइ गुमराही खां बचण जो वाहिद ज़रियो रसूल अकरम ने फरमायो इन्नी तारिकुन फीकुम सकलाए किताब अल्लाह व फितरती अहमदी मातमा में बशर छड़े छो वञा अल्लाह जो किताब जो सभिनी वटि इतरती इन वटि मुंहिंजी सुन्नत मौजूद आहे इन वटि को बयान क़ुरान मौजूद आहे तंहिंजे करे ही तर्जुमान क़ुरान क़ुरान अगर रहंदो आहे तर्जुमान क़ुरान अगर रहंदो ऐं फरमायो त अगर इन्हनि ॿिन्ही सां गॾु रहियो त हरगिज़ गुमराह न थींदो रसूल अकरम जन ॿिए कंहिं बि तरीक़े खे गुमराहीअ खां बचण जे लाइ ज़मानत ॾिनी कोन्हे नबी अकरम जी अगर ज़मानत है त सिर्फ़ इहा है त क़ुरान ऐं अहल बैत सां गॾु रहंदो त गुमराहीअ खां बचंदो हाणे जॾहिं इहो बयानु अची वियो हाणे उम्मत खे लाज़मी आहे त क़ुरान ऐं अहल बैत वटि वञे दीन वठे अमल करे दीन वठे अमल करे छा जेकॾहिं इहे अहल बैत उन्हनि सां मोहबत न हुजे कंहिंजी त उनजे दरवाज़े ते वेंदो छो वेंदो पंहिंजे दरवाज़े ते दिलि नथी चले इंसान उनजे दरवाज़े ते वेंदो आहे जंहिंजे लाइ दिलि चाहींदी आहे तंहिंजे करे लाज़मी आहे त अहल बैत उम्मत जे मोहबत जो मर्कज़ बणजनि ताकि हू अचनि मोहबत सां दीन हासिल करण ऐं उन ते अमल कनि इन करे अल्लाह ताला फरमायो कुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत खे क़ुर्बा हिन जी मोहबत तव्हां ते वाजिब आहे मोहबत वाजिब आहे मोहबत छाजे करे वाजिब आहे ताकि तव्हांजे इन ज़िंदगीअ जो मर्कज़ बणजनि हिननि जे दरवाज़े ते अचो दीन हासिल कयो ताकि गुमराही खां बची सघो अच्छा हाणे सवाल ज़हन में आए निकरी वियो हो सवाल इहो हुयो त हर साल गम छो सवाल इहो न हर साल गम छो आहे जॾहिं अहल बैत महबूब हूंदा त उम्मत उनजे दरवाज़े ते वेंदी अहल बैत महबूब थियण जे लाइ उन्हनि सां मोहबत थियण जे लाइ उन्हनि सां दिलि लॻण जे लाइ उन्हनि सां इश्क थियण जे लाइ सबब लाज़मी ज़रिया लाज़मी वसीला लाज़मी बग़ैर सबब जे कंहिंसां मोहबत थींदी कोन्हे बग़ैर सबब जे कंहिंसां मोहबत थींदी कोन्हे इन सबब मां हिकिड़ो सबब मज़मूनियत मोहबत जे सबब मां हिकिड़ो सबब मज़मूनियत है जे को मज़मूम आहे चाहे कंहिं बि क़ौम जो आहे कंहिं बि मज़हब जो आहे कंहिं बि दीन जो आहे जेको बि मज़मूम इंसान नज़र ईंदो दिलि उन सां लॻी वेंदी आहे तंहिं मज़मूम में चयो उन सां हमदर्दी करणु क़ाइमु थी वेंदी आहे लाज़मी तौर ते चाहे इंसान हुजे मोहबत वारो हुजे या न हुजे चाहे हुनजे नज़रिए वारो हुजे या न हुजे लेकिन मज़मूम सां हर कंहिंजी दिलि लॻे थी मज़मूम सां हर कंहिंजी दिलि लॻे थी ही अहल बैत जे मज़मूमियत खे बयानु करण जो सबब छा आहे सबब इहो आहे असां हर वक़्तु अहल बैत जी या मज़मूमियत बयानु कंदा रहूं ताकि उम्मत जे मोहबत जा मर्कज़ रहनि मोहबत जा मर्कज़ रहंदा त उम्मत दरवाज़े ते ईंदी त हिननि खां दीन वठंदी दीन
मसाइल बयान करण जो मक़सद त दिल लगे मोहब्बत थी ऐं मोहब्बत जो मक़सद इहो आहे त उन्हनि वटि दरवाज़े ते इंसान अचे छाजे लाइ ताकि दीन हासिल करे असुल आहे अल्लाह जो दीन हासिल करे उन ते अमल करे असुल आहे अल्लाह जो दीन हासिल करे उन ते अमल करण ही हादी है कि हादी है असां वटि अजीब सूरत हाल पैदा थी वई आहे जीअं त असांजो आहे उहो इन्हनि मानवी शइ खे रूहानी शइ खे आख़िरत जी शइ खे अहमियत ॾियनि कोन था असांजे नज़र में जेका माल मिल्कियत जेका ताक़त कुदरत कुर्सी हमा ऐं उहे जेको असांजे लाइ वॾो कमाल आहे तंहिंजे करे असांजे लाइ बादशाह कमाल आहे शहनशाह कमाल आहे इमाम हुसैन खे असां हादी कोन था चऊं इमाम हुसैन जो बादशाह हुसैन बाबा बादशाह हुसैन न हुसैन हादी आहे हुसैन हिदायत करण आयो आहे ये बादशाह तो हुसैन टोलण आयो आहे ये बादशाह तो शहनशाह को खत्म करण जे लाइ आयो आहे हुसैन शहनशाह न आहे हुसैन बादशाह न आहे ये सब हुसैन जे खाते बराबर कोन इन सां इमाम हुसैन जी फज़ीलत कोन थी थिए अल्लाह तबारक व तआला आलम अहल बैत वा क़ुरान मजीद में जेके नारा बयान कया आहिनि किथे चयो आहे त इमाम आहिनि किथे चयो आहे त ही वली आहिनि किथे चयो आहे त ही कुर्बान रसूल जा किथे चयो आहे त ही अहल बैत आहिनि किथे चयो आहे त ही हादी आहिनि बाबा इहे लक़ब आहिनि जेके अहल बैत जा क़ुरान बयान कया आहिनि पर असांजे नज़रुनि में जीअं त दुनिया तंहिंजे करे असांखे नथा कयूं शहनशाह हुसैन खबरदार इमाम हुसैन सां बादशाह न शहनशाह हुसैन ये तख्त ये ताज केरल जे लाइ अच्छा हाणे असां मज़मूनियत हुसैन जो इज़हार कयूं था ताकि दुनिया जे मोहब्बत जो मरकज़ अहल बैत बणजनि अच्छा इहो इज़हार असांजो बिल्कुलु मसलो हुजे हिकिड़ो चार दीवारी जे अंदरि आहे हिकिड़ो चार दीवारी खां ॿाहिरि चार दीवारी जे अंदरि वारो मजलिस आहे आप हिसाब सां हुन मौक़ो हो थियो वो चार दीवारी जे अंदरि चार दीवारी जे अंदरि केरु थो अचे जंहिंजी इमाम हुसैन सां मोहब्बत आहे हली कोई न जो इमाम हुसैन सां मोहब्बत न कंदो जंहिंजे करे चार दीवारी जे अंदरि उहे जेके मुहिब हुसैन आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण उन हैसियत सां लेकिन जॾहिं असां ॿियो हिसो अदाकारी जो जेको इन चार दीवारी खां ॿाहिरि रोड ते आहे रस्ते ते आहे बाज़ार में आहे चौक ते आहे जंहिंमें जुलूस आहे जंहिंमें अलम आहे जंहिंमें सुलझना आहे जंहिंमें ताज़ियो आहे जंहिंमें बीबो आहे इहो सभु ॿाहिरि वारो हिसो कंहिंजे लाइ आहे ॿाहिरि वारो हिसो कंहिंजे लाइ आहे ॿाहिरि वारो हिसो पंहिंजे लाइ आहे कोन हिन त पंहिंजे लाइ चार दीवारी जे अंदरि थी वियो सभु कुझु अगर आज़ादारी इन जे लाइ हुई ताकि बारगाह रिसालत में ताज़ियत पेश कजे तो चार दीवारी जे अंदरि थी वई अगर आज़ादारी इन जे लाइ आहे ताकि इंसान जे अखियुनि मां ॻोढ़ा कढनि ताकि उनजी दिलि नरम थिए उहो थी वियो हुयो चार दीवारी जे अंदरि अगर इंसान खे शफ़ाअत इमाम हुसैन जी खपे त उहो हिन तॾहिं ते चार दीवारी जे अंदरि आयो वो कम थी वियो हुयो ॿाहिरि जेको निकिरंदो चार दीवारीअ खां उनजो मक़सदु पंहिंजा आहिनि कोन उहो सभु ॿियनि जे लाइ आहे उहे जिन में एतिरी मोहब्बत न आहे जो हली अचनि लेकिन जीअं त असांजी ज़िमेदारी आहे त करबला जो पैगाम सभिनी ताईं पहुचायूं हर इंसान ताईं पहुचायूं हर इंसान ताईं सिर्फ़ु मुसलमान हर मुसलमान को हर इंसान ताईं करबला सभिनी खे मुखातिब थी करे कुरान में जिन जा कुछ खिताब है खुद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सभु इंसान को हाणे सिर्फ मोमिन या काफिर एक काफिर हाणे सिर्फ काफिर मुखातिब या रसूल हाणे सिर्फ रसूल मुखातिब या नबी सिर्फ नबी मुखातिब और हम जब खिताबात है करबला में क्या है वो अच्छा या नबी आमन या नबी या काफिर जी ना करबला है क्या करना ए इंसान मुझे पैगाम सबने जलाया मुझे पैगाम सबने जलाया तंहिंजे करे लाज़मी आहे त असां इहो करबला जो पैगाम सभिनी ताईं पहुचायूं सभई जो नथा अचनि त ठीकु आहे पोइ असां हली था अचूं तव्हां वटि बाज़ार में बीठो आहे रोड ते आहे गलीअ में बीठो आहे असां को ताईं पैगाम पहुचायूं था ऐं असां इन उम्मीद सां निकिरूं था त थी सघे थो जो रोड ते आयो त ॿिए नियत सां हुजे बाज़ार में आयो त ॿिए नियत सां हुजे मिसाल तौर ख़रीदारी जी नियत सां आयो हुजे लेकिन थी सघे थो त दिलि सादो रखंदड़ हुजे हक़ जो पैगाम ॿुधे ऐं हक़ परस्त थी वञे बिल्कुलु अहिड़े नमूने सां जीअं करबला में और करबला में आयो इमाम हुसैन के साथ जब कोन आयो जंहिं नियत सां आयो हो वो करबला में इमाम हुसैन जो साथ ॾियण जी नियत कोन हुई वो तो मुखालिफ़ न थी आयो नियत ॿी हुयसि लेकिन जॾहिं करबला में हक़ीक़त ॾिठई त हक़ीक़त पसंद इंसान हुयो तंहिंजे करे हक़ जे पासे हलियो आयो असांखे इन उम्मीद सां निकिरूं था थी सघे थो कंहिं रोड ते कोई और मिली वञे कंहिं चौक ते कोई और मिली वञे के बाजार में को बिठल और मिली वञे जेको आयो पंहिंजे नियत सां हुजे लेकिन हक़ जो पैगाम ॿुधी ऐं और बढ़ी वञे ही असांजो जेको आज़ादारी जो हिस्सो हिन चार दीवारी खां ॿाहिरि जे लाइ इहो ॿियनि जे लाइ ही अंदर पंहिंजे लाइ अंदर पंहिंजे लाइ ॿाहिरि ॿियनि जे लाइ हाणे जॾहिं ॿाहिरि आहे ॿियनि जे लाइ त पोइ ख़्यालु रखिणो पवंदो छो त निपटा ई ॿियनि जे लाइ तंहिंजे करे ॿियनि जो ख़्यालु रखिणो पवंदो पंहिंजे लाइ निपटा ई कोन आहियूं पंहिंजे लाइ त असां करे छॾी आज़ादारी चार दीवारी जे अंदरि असां निपटा ई ॿियनि जे लाइ ताकी ॿियनि ताईं पहुचायूं कोई अहिड़ो कमु न थियणु खपे कोई अहिड़ो तरीक़ो न हुजणु खपे जंहिंमें ॿियो क़रीब अचण जे बजाए परे हमेशह यादि रखो त ॿिए जे दिलि ताईं पहुचण जे लाइ लाज़मी आहे त ओहिड़ो बणिजो जहिड़ो पसंदि करे इन करे ज़रिया अहिड़ा इस्तेमालु कयो जेके कंहिंखे पसंदि हुजनि न हुआ ज़रियो अहिड़ो इस्तेमालु कयो त मां कंहिंखे पसंदि हुजे मजलिस है उनमें बयान अहिड़ो अख़्तियार कयो कि कंहिंखे पसंदि हुजे अहिड़ो बयान न हुजे अहिड़ियूं शयूं न हुजनि जो आयत भॼी वञे जो असांखे जीअं त ख़बर ई कोन्हे त ॿाहिरि वरी आज़ादारी आहे छाजे लाइ तंहिंजे करे असां अहिड़ियूं रुकावटूं ऐं रस्मूं ठाहियूं आहिनि जेके रुकावट बणजनि थियूं दावत नथियूं ॾियनि इहो आज़ादारी जे रूह जे ख़िलाफ़ इहो आज़ादारी जे रूह जे ख़िलाफ़ आहे बाबा जॾहिं असां चयोसीं त इमाम हुसैन जो ख़िताब यादि करणा त इन जो मतिलबु आहे त इन जे ज़रिए तव्हां हिंदुअ खे बि ख़िताब था कयो तव्हां ईसाई खे बि ख़िताब था कयो तव्हां यहूदीअ खे बि ख़िताब था कयो तव्हां जेको अल्लाह खे न मञण वारो आहे उनखे बि ख़िताब था कयो पोइ हर को पंहिंजा पंहिंजा आदाब रखे थो हाणे इहो न थियो त बाबा आज़ादारी जे जुलूस में तॾहिं शामिल थींदे जॾहिं मूं लाहिया न बाबा तो या ॿाहिरि आज़ादारी कई इन जे लाइ ताकी इहो अचे हाणे चएसि थो जो हीअं कर
तो के सिर्फ यो सुञाण जी ज़रूरत आहे त ही केर मुहिब हुसैन मेहमान हुसैन असां तारीख़ जो असुल मेज़बान इमाम हुसैन मना क्या समझे तो जे अंदर लाइक संसार हो का मेज़बान जी ना वो मेज़बान बने तो वो मेज़बान पाना का दावत करे से एतरा माण्हू जेके हुए जमो करे ॾेखारे जी ना हिन जो बानी इमाम हुसैन ऐं ही जेको पंहिंजो पाण खे बानी सम्झे थो बानी न आहे इहो ख़ादिम हुसैन आहे इन मेज़बान जो ख़ादिम आहे तंहिंजे करे ख़ादिम जी ज़िमेदारी आहे त हिन मेज़बान जो महिमान जंहिं बि हाल में अचे थो इस्तक़बाल करे मेज़बान ताईं पहुचाएसि पोइ महिमान ॼाणे मेज़बान वो मेहमान जाने मेज़बान जाने न चो तो हिननि कपड़न पे अच न चो तो टोपी नहीं पाया न चो तो काला कपड़ा पाया न चो तो बूट लाया चप्पल लाया तू केर थींदो आहे मेहमान हुसैन खे रोकण वारो केर थींदो आहे तू मेहमान हुसैन मोहब्बत में आयो आहे मोहब्बत में आयो आहे आदाब तो उठाया है ये दुनिया जा आदाब है ये इश्क ही मोहब्बत जा आदाब कितना ही कोन्हे मोहब्बत ये आदाब चाहिए को नहीं कर इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम पाने में साहब के भी आयो कच्ची मानी खाओ साहबी बेचारो थोड़ो जो को ये थोड़ी थोड़ी जे बहुत एहतियात फरमाया छापा कर दो छापा करनी है छापा कर जिन दोस्त कच्ची खाना नहीं खा लो ये आदाब है ये जाहिर का आदाब है जने मोहब्बत जो रातो थी दुआ वो आदाब निस्बत में वो जो रिश्तो रिश्तो आज मैं 100-107 साल का सोच ये जो इमाम हुसैन जी ज़ियारत लाए हाने जेल में वजन था पैदल पुराना तरीका है कराकवात में पुराना बल्कि जो वो अगर तारीख के लिहाज से आज में आता रसूल अकरम के सहाबी जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी की सुन्नत है पहलो जवान इमाम हुसैन अलैहिस्सलाम की शहादत खान को जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी ऐं पंहिंजे शागिर्द अतीर कोफी सां मदीने खां पंध करे करबला पहुतो मदीने खां मदीनो समझो था मदीने खां करबला पंध करे पहुतो तंहिंजे करे इहो पैदल करबला वञा इहो नथो रखो करबला अंकिता 100-100 साल पुराणो किस्सो हिकिड़ो इहो सादो मोहन मिलियो पंध कंदे करबला पहुचो मौला जी ज़ियारत पे ज़ियारत नामो पढ़ो बरकत नमाज जो पढ़े पर बेदी रहे तो बेदी रश को दीवार के टेक के जो गवे नजर का मौला जी सही देखो ये पांचे नंबर पता में गुम थी मैंने कहा ख्याल ही कर रहा आस्ते आस्ते तेरे जगह पे जाऊं सिद्धा हो आस्ते आस्ते अगते सामू जरिया खादम जो को आवट तो दिसे से ये चीज मानो है जो शरीर के पास में तो पेर कर रुकावट आई पर सब कुछ करेगा ये जो को आप हलते हलते वही खिस्से में खुजूर वजह से वो कहीं नहीं खाण शुरू के इनके खबर ना है ऊपर तो में घुमाई जे मान के डर रहे निकल में मार लगा निकल में लगा कदा खबर कौन थे ये मेरे लोग सब बात मोहब्बत में घुमा तो खुजूर खाए शुरू के एक थोड़ी बार होते तो जरिए जे बस में जाओ इनके खादिम जो दुआ में गए हाने मुसलमान का देखा आज जो का बाप मोटी उनका है बच्चे तो के आदाब होता है नहीं बाप आदाब से किया थप्पड़ वाले करने से
बाहर निकतो मौला जे दरवाजे ते पई ऐं चए त मौला मां त तव्हांखे करीम मेज़बान समझी आयो हुयुसि, तव्हां पंहिंजे महिमाननि सां हीअ सलूक कंदव। मौला खे मयार रखनि ऐं निकिरी आयो पंहिंजे जिते रहियल हुयो उते। राति थी इन ख़ातिर जेको ख़्वाब ॾिठो, ख़्वाब ॾिठे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत थियसि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इंतहा गुस्से जी हालत में खादिम अर्ज़ कयो कुझु सोचिबो आहे त मौला फरमायो त तो मूंखे छा था हीअं चइसि मां ई तव्हांखे छा थो वणो। मौला फरमायो मूंखे छा था हीअं चइसि मुंहिंजी मजाल। मौला फरमायो मुंहिंजे महिमान खे कोन थो खणी, मुंहिंजे ज़वान खे कोन थो कई, उनखे ख़बर कर मूंखे तेसि ताईं मां हुनखे कोन थो पायां जेसि ताईं ज़वान बात न करे। जाॻियो आयो जेको आहे उहो सुबुह जो रोज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम खोले हाणे इंतज़ार में आहे त अचे त माफ़ी वठांसि छो त हिनखे ख़बर कोन्हे किथे रहेगा। उहो उते परेशान आहे त बिन कुझु त हुनजे लाइ छा थींदो। जंहिं करे हू ॿुधे जेको आहे ॿियो त चए मौला मां तव्हां वटि आयो हुयुसि, तव्हांजो महिमान बणिजी आयो हुयुसि, ॾाढी मोहबत सां आयो हुयुसि, लेकिन तव्हां मूंखे हीउ जेको आहे उहो सलूक कयो, छा कयां हाणे वरी अचां न अचां, अब परेशान जेको आहे। आख़िर जॾहिं शाम थी त पंहिंजो सामान खणण जे कोठो बसि ऐं मौला जो ॿाहिरि दरवाज़ो बिल्कुलु जेको रितो जेको सलाम करे दरवाजे खां गुज़रियो हुजे मौला मां करीम मेज़बान समझी आयुसि वरी न ईंदो मां हिनखे जो हुन ॾिठो फौरन खणंदो अची पहिरियों पहिरियों हथ चुमेसि थो मूंखे माफ़ कर। चयो त मां त तोखे कुझु चयो कोन्हो, मां त कोई शिकायत तोखे कई कोन्हे। खादिम चएसि थो मूंसां शिकायत कोन कई पर जंहिंसां शिकायत तो कई हुई वो रात मूंखे ख़्वाब में आयो ऐं मूंखे चयो त तो मूंखे चपा ॾियो जेसि ताईं मुंहिंजो ज़वाब तोखे माफ़ न कंदो मां माफ़ कंदो। बाबा इहो ॾिसण जी ज़रूरत आहे त कंहिंजो ज़वाब, इहो ॾिसण जी ज़रूरत आहे त कंहिंजो अज़ादार, कंहिंजो महिमान जंहिं हाल में अचे थो, आदाब में अचे थो, तूं ख़ादिम आहे, तूं बानी आहे कोन। तुंहिंजी ज़िमेदारी आहे त इस्तक़बाल करे मेज़बान ताईं पहुचाएसि। असांजे लाइ मिसाल हिन वक़्तु चेहर जे मौक़े ते जेको नजफ़ खां करबला जे पासे आज़ादारी जो जुलूस वञे थो असांजे लाइ मिसाल 2 करोड़ जो मजमू 2 करोड़ माण्हू थींदा घणनि मुल्कनि जी पूरी आबादी 2 करोड़ कोन्हे 1 करोड़ 2 करोड़ इहो यादि रखो 2 करोड़ सभई जेके शिया कोन न भई सभई मुस्लमान आहिनि इनमें हिंदू बात पंहिंजे उन लिबास में इनमें ईसाई बात पंहिंजे लिबास में सेलिब्रेट कयो बाक़ाइदा वीडियो ॾिसो त जेका कतार में जे जुलूस थींदो आहे इहे उहे राहब जेके आहिनि उहे 20-25 जेका जुलूस कयो ऐं जेको अॻियां जेको आहे उहो हिकिड़ो आहे जंहिंमें वॾो सलेब जेको आहे उहो आहे मथां जेको आहे उहो बैरक लॻी पई आहे बैरक ते लिखियो पियो आहे लब्बैक या हुसैन ऐं उते जेके ख़ादिम आहिनि उहे इहे ॾिसनि कोन था त ईसाई आहे यहूदी आहे मुस्लमान आहे शिया आहे सुन्नीअ जा रुपया था चवनि त शिया जा रुपया था चवनि त ईसाई जा रुपया था चवनि त यहूदी जा हीअ आहे ख़ादिम हुसैन हीअ आहे ख़ादिम हुसैन जी ज़िमेदारी। ख़ादिम हुसैन यानी छा जेको ज़रारे हुसैन तूं हुनजो इस्तक़बाल करे मेज़बान ताईं पहुचाएसि। वधीक मेज़बान ॼाणे थी
मेहमान जाने सभा पढ़ो मोहम्मद वाले बस क्या खत्म करते हैं बचोला मसाइल से इंशाल्लाह सुभान मौजूद के हवाले से जिक्र वजाहत जिक्र है वक्त दिन में आजादारी के हवाले से करना आज ये मजलिस में कहां खिदमत में क्या हो ये इमाम हुसैन सुन्नत रसूलुल्लाह 76 रिवायत जिनमें बताया इमाम हुसैन जे विलादत का अग में रसूल अकरम जन इमाम हुसैन जे शहादत ते होना है वही मालूम थियो या रसूलुल्लाह अमा थे अल्लाह तबारक व तआला फातिमा ज़हरा माए वो फर्जंद अता करो जेके तहां जो उम्मत शहीद कर रसूल जो फरमायो जेके मुंहिंजी उम्मत शहीद करे उनके अड़े औलाद की जरूरत न जिब्रील जो याद अल्लाह ताला फरमाए तो इन जे बदले में मां इमामत इमाम हुसैन जे नस्ल में रखंदुस रसूल अकरम फरमाए को मूंखे कबूल इन वक्त रसूल अकरम ने शहादत हुसैन जी खबर ना केतरा मलाइक खड़ी नाज़िल थिया इन को केडी मल ऐं रसूल अकरम जो उन्होंने उड़ना है आशूर के लिए जिन आशूर के लिए इमाम हुसैन की शहादत कहते बिन शक से तुझा ख्वाब हदीस में रिवायत किया गया सुनन तिरमिज़ी में हजरत उम्मे सलमा जो ख्वाब हजरत उम्मे सलमा उन्हीं वक्त जब इमाम हुसैन की शहादत थी चुकी असर के टाइम को ख्वाब में सिर्फ रसूल अकरम जन आए रसूल अकरम जा वारा थी रसूल अकरम जे कपड़न ते मिटिया रसूल अकरम जे कपड़न ते कुछ खून भी लगल रसूल अकरम जे अखिन मां गोड़ा था या रसूलुल्लाह इन तो हाथ छोड़ बीबी जी रसूल अकरम फरमाया हाणे करबला का अचां थो करबला में हुसैन खे दफन करे सारो हाल इब्न अब्बास सुन्नत रसूलुल्लाह सुन्नत रसूलुल्लाह खुद रसूल हुसैन के वाण सुन्नत रसूलुल्लाह अहले बैत जे घराणे जी पहली मुसीबत रसूलुल्लाह जी वफात असां ॿियनि जा मसाइल पढ़ंदा लेकिन रसूलुल्लाह जा मसाइल नथा पढ़ूं जंहिं रसूल अकरम पाण फरमायो अबा उज़ीतुन नबी कमा उज़ीतु कंहिं नबीअ खे एतिरियूं अज़ियतूं न ॾिनियूं हुयूं जेतिरियूं मूंखे ॾिनियूं रसूलुल्लाह जेका जिंदगी गुजारी रहमतल लिल आलमीन जेको पत्थर छले दुआ हुजे जेको पत्थर छले दुआ हुजे जेको ज़ख्मी थी हिदायत करे आखिरी वक्त में हमारे मालूम रसूल अकरम कुछ हुक्म करो नथो मञो वञे रसूल अकरम परेशान किया आखिरी वक्त रसूल अकरम जो पाण हर कंहिंखे वसीयत कयो उनखे ॿाहिरि मोकिलींदा रहिया हाणे सिर्फ़ अली फातिमा हसन हुसैन रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे वसीयत कई ऐं फरमायो तव्हां बि हाणे ॿाहिरि वञो अली अलैहिस्सलाम ॿाहिरि विया रसूल अकरम
फातिमा ज़हरा खे कुझु वसीयत कई ऐं उन खां पोइ अली अलैहिस्सलाम खे घुरायो। फरमाइनि था ज़हरा जो हथ वठी अली जे हथ में ॾियनि था। फरमाइनि था या अली हादा मदीनती व मदीनतुल्लाह। अली जी ज़हरा मुंहिंजी बि अमानत अथई, अल्लाह जी बि अमानत अथई। पोइ पाण फरमाइनि था अली मूंखां पोइ उहो कुझु कजां जेको फातिमा ज़हरा चवई। हिन घराणे जो जेको आहे सूरत हाल फातिमा ज़हरा जेका ख़ातून आहे उन जे लाइ रसूल अकरम फरमाइनि था अली जेको इमामुल मुत्तक़ीन आहे उहे कजां जीअं फातिमा ज़हरा चवई। रसूल अकरम जन हिकिड़ो दफ़ो बेहोश थिया। इमाम हसन हुसैन पेरनि में चुभ झुका। रसूल अकरम जन बेदार थिया। फातिमा ज़हरा हटाइण चाहियो हसन हुसैन खे। रसूल अकरम फरमाइनि न ज़हरा खे न हटाए, आख़िरी अलविदा। वरी मुलाक़ात क़यामत में थींदी। रिवायत में आहे त एतिरे वक़्त में दरवाज़े ते कड़ो ठोकियो ऐं कंहिं बुलंद आवाज़ सां चयो हे अहले बैत मूंखे अंदरि अचण ॾियो, मूंखे रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। फातिमा ज़हरा फरमायो त मुंहिंजे पापा जो तबीयत नासाज़ आहे, कंहिं ॿिए मूंखे ॾे अचिजनि। वञे थो थोड़ी देरि खां पोइ वरी आयो। वरी कड़ो ठोकियो ऐं साॻियो आवाज़ बुलंद कई मूंखे अंदरि अचण ॾियो, इजाज़त ॾियो ताकि मां अंदरि अचां। रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। बीबी साम्हूं बि वरी चयो मुंहिंजे पापा खे तबीयत नासाज़ आहे, कंहिं ॿिए मूंखे ॾे अचिजनि। मोटी टियों दफ़ो अचे थो, लेकिन टियों दफ़ो हिन जो आवाज़ मुंहिंजो मथां हुयो। चई ए अहले बैत मूंखे अंदरि अचण जी इजाज़त ॾियो। बीबीअ जो पंहिंजे दरवाज़े ते इहो बुलंद आवाज़ ॿुधो। बीबी चई थी अञा त मुंहिंजो बाबा ज़िंदा आहे, केरु आहे मुंहिंजे दरवाज़े ते ॾाढा ॻाल्हाइण वारो। रसूल अकरम जन अखियूं खोलियूं। फरमाइनि था ज़हरा इहो को इंसान न आहे, इहो मलकुल मौत आहे। ज़हरा सिर्फ़ तुंहिंजे इज़्ज़त ख़ातिर दरवाज़े ते बीठो आहे। काइनात में कॾहिं बि का इजाज़त न घुरंदो। सिर्फ़ तुंहिंजे इजाज़त जे तुंहिंजे इज़्ज़त जे ख़ातिर दरवाज़े ते बीठो आहे। ज़हरा खे इजाज़त ॾे। बीबीअ इजाज़त ॾिनी। रसूल अकरम जन जी वफ़ात थी। रसूल अकरम जी वफ़ात खे 4 ॾींहं मस गुज़रिया आहिनि जो इन दरवाज़े ते जंहिं दरवाज़े ते बीही इहो मलकुल मौत इजाज़त घुरे। लेकिन रिवायत तारीख़ ॿुधाइनि जो कुझु माण्हू आया जेके चवनि था अॼु में ॿाहिरि कढो। ज़हरा चवे थी अगरि न कया त चवनि था तव्हांजो दरवाज़ो तोड़े छॾींदासीं, तव्हांजो दरवाज़ो जलाए छॾींदासीं। फातिमा ज़हरा दरवाज़े ते अचनि थियूं। तव्हां अंदाज़ो लॻायो त अहिड़े ख़तरनाक मौक़े ते मर्द खे दरवाज़े ते अचणु खपे। लेकिन अली अलैहिस्सलाम जॾहिं हुजरे खां ॿाहिरि निकिरनि था, फातिमा ज़हरा फरमायो या अली तोखे यादि आहे आख़िरी वक़्त में रसूलुल्लाह बाबा तव्हांखे वसीयत कई त उहो कुझु कजां जेको फातिमा चवे। हा ज़हरा मूंखे यादि आहे। ज़हरा चवे थी हाणे तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त तूं अंदरि वेह, मुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त मां दरवाज़े ते वञा। बीबी दरवाज़े ते अचे थी। इहो दरवाज़ो किरे थो। बीबी हिकिड़ो दफ़ो बेहोश थिए थी ऐं बीबी अलीअ जी बचाए सॾे थी फातिमा हज़रत फिज़ा खे या इज़्ज़त हुज़ैनी क़द सिकत जमीनी। फिज़ा मूंखे पकड़े हा मुंहिंजो मुड़ुस शहीद थी वियो। बीबी बेहोश आहे। अली इब्न अबी तालिब मस्जिद ताईं पहुता। बीबीअ खे होश आयो। हज़रत फिज़ा खां पुछे फिज़ा मुंहिंजो इमाम किथे आहे? जॾहिं अली नज़र न आयो कमरे में फिज़ा मुंहिंजो इमाम किथे आहे? हज़रत फिज़ा ॿुधायो बीबी पंहिंजा ज़ख़्म भुलिजी वई। बीबी चादर पाए अचे थी ऐं बीबी जे साम्हूं अजीब मंज़र आहे। अली इब्न अबी तालिब बीठो जंहिंजे सर तां अमामो रखियल उहो अमामो अलीअ जे ॻिचीअ में ॿधल आहे। छो त हली कुझु बीठा जिन जूं तलवार मयान मां निकितल ऐं केरु चवे थो
फातिमा ज़हरा फरमाई थी मुझे अली के छजो वरना मां पंहिंजे मथे तां चादर लाहींदसि तव्हांजे लाइ बददुआ कंदसि तव्हांजो मदीनो बर्बाद थींदो। सलमान फारसी चयो ॾिठो बीबी जे साम्हूं जेका नंढड़ी भित हुई उहा पार मां पटिजी बुलंद थियण लॻी मथां फातिमा ज़हरा पंहिंजे सर तां चादर लाहे ऐं कंहिं फातिमा ज़हरा जो सर ॾिसे अली इब्न अबी तालिब हज़रत सलमान खे जो सलमान जल्दी वञ मूंखे मदीने जे चौधारी सिलसिले जा आसार वेठा नज़र अचनि फातिमा ज़हरा खे वञी चओ त तूं रहमत लिल आलमीन जी धीउ आहीं बददुआ न कर। इहो सलमान अचे थो फातिमा ज़हरा जा हथ मथे हुया सलमान जीअं अची अली जो पैगाम ॾिनो फातिमा ज़हरा हथ हेठि करे चवे थी जीअं अलीअ जी मर्ज़ी जीअं अलीअ जी मर्ज़ी। जेको मिंबर ते वेठो आहे इन मिंबर ते वेठल चयो अलीअ खे छॾियोसि जेसि ताईं फातिमा ज़िंदा रहे। फातिमा ज़हरा अली इब्न अबी तालिब खे वरितो घर वञण जे बजाए फातिमा ज़हरा पंहिंजे बाबा जे क़बर ते अचे थी अली इब्न अबी तालिब खे वठी ऐं फातिमा ज़हरा दुआ पढ़णु शुरू कयो या या ए बाबा साईं ॾिसे हा मुंहिंजो हाल छा थी वियो आहे। बाबा जॾहिं तूं ज़िंदा हूंदे हुए मुंहिंजी इज़त हूंदी हुई तूं मुंहिंजे इज़त जो मुहाफ़िज़ हुए हाणे मुंहिंजे हिन चादर खां सवाइ मुंहिंजो कोई मुहाफ़िज़ न आयो। बाबा सुफ़त अलैहि मसाइब सुफ़त अलल हया में सिर न लेहा गया। बाबा अगर ॾींहंनि ते मुसीबतूं पवनि हा उहे राति बणिजी वञनि हा बाबा मूंखे ओड़ियूं मुसीबतूं न पवंदियूं। अला 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 اللهم كل وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. اللهم صل على محمد وآل محمد اللهم صل على محمد وآل محمد خداوند حق محمد وآل محمد असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। खुदावंद असांजे वालिदैन जा गुनाह माफ़ फरमा असांजे उस्तादनि जा गुनाह माफ़ फरमा। खुदावंद नेकी जी तौफ़ीक़ इनायत फरमा शैतान रजीम जे शर खां महफूज़ फरमा। खुदावंद जेके मुमन बीमार आहिनि शफ़ाए कामिला इनायत फरमा जेके बेरोज़गार आहिनि बाइज़्ज़त रोज़गार इनायत फरमा जेके तकलीफ़ात में मुब्तला आहिनि तकलीफ़ूं रफ़ फरमा। खुदावंद आज़ादारी सैयद शुहदा खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। खुदावंद असांखे वाक़ई सैयद शुहदा इमाम हुसैन जो सचो आज़ादार बणजण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। खुदावंद इमाम ज़माना जे ज़हूर में जल्दी फरमा असांखे संदसि लश्कर में शामिल फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद।